बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो आहे साजिद सुमरो ऐं हिकिड़े ॿिए वीडियो सां गॾु हाज़िर आहियां। कुझु टाइम पहिरियों मुंहिंजी सिलेक्शन थी हुई फेलोशिप प्रोग्राम में, जेको मां 5 हफ़्तनि जे लाइ USA वियो हुयुमि। जेको मुंहिंजो एक्सपीरियंस रहियो उहो बि मां ॿुधाईंदुमि, बट जेको मुंहिंजो वीज़ा इंटरव्यू थियो हुयो ऐं उन्हनि में कहिड़ा कहिड़ा सुवाल पुछिया विया हुया ऐं कीअं मां उनजा आंसर्स ॾिना हुया ऐं जेको मुंहिंजो पंहिंजो एक्सपीरियंस रहियो हुते, उहो मां तव्हां हींअर शेयर कंदुमि त जीअं ॿिए कंहिंजी हेल्प थी सघे ऐं कॾहिं को इंटरव्यू जो मौक़ो मिले त उहे सुवाल जा जवाब पहिरियां खां ई तव्हांखे प्रिपेयर करे सघो। जेको वीज़ा हुयो उहो वीज़ा हुयो J1 वीज़ा। J1 वीज़ा बेसिकली कंहिंजी का ट्रेनिंग हूंदी आहे या को स्टूडेंट या को फेलोशिप ते माण्हू ईंदो आहे कंहिं एक्सचेंज प्रोग्राम में, उन जे लाइ हूंदो आहे J1 वीज़ा। ऐं J1 वीज़ा में सभ खां पहिरियों जेको सुवालु हुननि मूंखां पुछियो, जेको पहिरियों सुवालु हुयो उहो हुयो व्हाट इज़ योर नेम एंड व्हाट इज़ योर बर्थ डेट। माई डेट ऑफ बर्थ त सफ़ा बेसिक आहे, बट इन में ग़लती जी गुंजाइश कान्हे का। ग़लति न, कॾहिं कॾहिं बाज़ औक़ात ईअं थींदो आहे त माण्हू खां विसरी वेंदो आहे इंटरव्यू जे दौरान त मुंहिंजी बर्थ डेट छा आहे, त बर्थ डेट तव्हांखे 100% एक्यूरेसी सां जवाबु। सेकंड क्वेश्चन थियो त व्हाट इज़ योर क्वालिफिकेशन ऐं तव्हांजो जेको आहे कहिड़े साल में उहा डिग्री तव्हां कंप्लीट कई ऐं कहिड़ी यूनिवर्सिटी मां इहो कोन पुछियो वेंदो आहे, बट इन केस पुछी सघंदा त उहो तव्हांखे ज़ाहिर बेसिक सुवालनि इहे ईज़ी न तव्हां आसानी सां उन्हनि जा जवाब ॾेई सघंदो। थर्ड क्वेश्चन मूंखां कयो वियो त हाउ लॉन्ग विल यू स्टे इन द यूनाइटेड स्टेट। सो उहो तव्हांखे ख़बर हूंदी त तव्हांजी जेका ट्रेनिंग प्रोग्राम आहे या जेका स्टडी आहे या एक्सचेंज प्रोग्राम आहे उन जी ड्यूरेशन केतिरी आहे, केतिरा वीक्स तव्हां उते स्टे कंदो। तव्हांजो जवाबु जेको आहे उहो वीक्स में हुजे त बहितरु आहे। फॉर एक्ज़ाम्पल जीअं मुंहिंजो 5 हफ़्ता हुयो त मां हुनखे ईअं न ॿुधायो त 1 मंथ एंड अनदर वीक, सो मां हुनखे इहो ई ॿुधायो त 5 to 6 वीक्स माई प्रोग्राम ड्यूरेशन इज़। सो अहिड़े हवाले सां तव्हां हुननि खे जवाबु ॾिजो वीक्स में। मोस्टली कोशिशि कजो त वीक्स जेको बि हुजे उन वीक्स में तव्हां जवाबु ॾियो। जेकॾहिं सेमिस्टर आहे त डेफिनेटली उहो 6 मंथ्स जो थींदो, बट जेकॾहिं शॉर्ट आहे इन खां त पोइ जेको आहे तव्हां वीक कयो वियो। पोइ मूंखां इहो कयो वियो त व्हेन इज़ योर स्टार्ट डेट एंड एंड डेट ऑफ द प्रोग्राम, त जेको मुंहिंजो प्रोग्राम आहे उन जी जेका शुरूआति जी तारीख़ आहे ऐं उहा कॾहिं ख़तमु थींदी ऐं कॾहिं तव्हां वापसी कंदो, उहा तारीख़ एग्ज़ैक्टली तव्हांखे ॿुधाइणी आहे त कॾहिं तव्हां वेंदो ऐं कॾहिं जेको आहे तव्हां वापसी कंदो। उन खां पोइ जेको मूंखां सुवालु कयो वियो त डू यू हैव रिलेटिव्स इन द यूनाइटेड स्टेट्स। इहे बेसिकली पुछंदा आहिनि त तव्हांजे हिन यानी ट्रेनिंग प्रोग्राम खां अलावा उते कंहिंसां मिलणु चाहियो था। जॾहिं आहिनि त ॿुधाइणो आहे यस आहिनि, जे न आहिनि त उहो बि ॿुधाइणो आहे न आहिनि। ऐं जेकॾहिं आहे जवाबु यस में आहे त वरी डेफिनेटली उनजी डिटेल बि ॿुधाइणी पवंदी त उहे कहिड़ी स्टेट में आहिनि, कहिड़े सिटी में आहिनि, छा कंदा आहिनि ऐं उन्हनि सां रिलेशनशिप तव्हांजो छा आहे, उहा सॼी डिटेल तव्हांखे पाण सां रखणी आहे। उन खां पोइ मूंखां जेको नेक्स्ट क्वेश्चन कयो वियो, उहो नेक्स्ट क्वेश्चन इहो हुयो त वाई यू वांट टू गो टू द यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका। सो मुंहिंजो जवाबु इहो हुयो त दैट आई हैव बीन सिलेक्टेड फॉर द फेलोशिप प्रोग्राम। आई विल अटेंड द ट्रेनिंग and will learn about the different cultural diversities and will learn about the businesses people do in America, and I will also learn about the Native American people. हाँ, जेको नेक्स्ट क्वेश्चन आहे उहो ॾाढो इम्पोर्टेंट क्वेश्चन आहे। उहो इहो हुयो त व्हाट विल यू डू आफ्टर द प्रोग्राम या व्हाट आर योर फ्यूचर प्लान्स। सो इन में तव्हां थोरो सोचे सम्झी जवाबु ॾिजो। इन में फॉर एग्ज़ाम्पल हू एनालाइज़ करणु चाहींदा आहिनि त शायदि ही USA वञी गुम त न थी वेंदो या वापसि अचण जो प्रोग्राम अथसि या न, ही उन हवाले सां हुननि जो मोस्टली जज कंदा आहिनि असांजे आंसर खे। सो मुंहिंजो जवाबु इहो ई हुयो उन्हनि खे त मां जेको हुतां सिखी ईंदुमि उहो मां पंहिंजी जेका पाकिस्तानी कम्यूनिटी आहे, जेके मुंहिंजे रूरल एरिया में जिते मुंहिंजो इंस्टीट्यूट आहे, जिते मुंहिंजो ऑर्गेनाइज़ेशन आहे, मां उन्हनि सां उहा नॉलेज शेयर कंदुमि ऐं उतां जेको मां एक्सपोजर खणी ईंदुमि उहो मां पंहिंजे हिते पाकिस्तानी फेलोज़ खे हिते जेको आहे उहो जेको आहे एक्सपोजर ॾींदुमि ऐं उहा लर्निंग मां हिते प्रोवाइड कंदुमि। ऐं जेको वरी मुंहिंजा लाइफ जा ड्रीम्स हुया जेके वरी मां उन्हनि खे उहे शेयर कया ऐं उहे डेफिनेटली ड्रीम्स हितां जे पाकिस्तान जे हवाले सां हुया।
सो इहो एक्चुअली इन सुवाल में हू जस्ट एनालाइज़ कंदा आहिनि त तव्हांजो फ्यूचर प्लान छा आहे ऐं फ्यूचर प्लान में किथे US में गुम थियण जो प्रोग्राम त न आहे। सो इन में तव्हांखे सोचे सम्झी जवाबु ॾियणो आहे। उन खां पोइ जेको नेक्स्ट क्वेश्चन कयो वियो उहो क्वेश्चन मुंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन जे बारे में हुयो त व्हाट इज़ द इनकम सोर्स। मां उन्हनि खे ॿुधायो त आई एम द फाउंडर ऑफ द लर्नर्स ट्री and Learners Tree situated in the Nowshera of Feroz, which is the rural area of Sindh. And उन खां पोइ उन्हनि वरी ताईं मूंखां ॿियो क्वेश्चन कयो त नंबर ऑफ एम्प्लॉइज़ केतिरा आहिनि मुंहिंजे ऑर्गेनाइज़ेशन में ऐं उहा एक्यूरेट फिगर हुई जेका मां उन्हनि खे ॿुधाई ऐं उहा ई एक्यूरेट फिगर जेका मां रिटन में ॾिनी हुई इन्हनि में कॉन्फ्लिक्ट न अचणु घुरिजे। जेका तव्हां रिटन में ॾियो था उहा ई शइ तव्हां वर्बल ॿुधाईंदो उन्हनि खे। उन खां पोइ वरी तव्हां खां इहो पुछंदा त उहे एम्प्लॉइज़ जेके तव्हां वटि आहिनि उहे पेड एम्प्लॉइज़ आहिनि या जेको आहे उहे पार्ट टाइम वर्क कंदा आहिनि, उहो तव्हां पंहिंजो उन हिसाब सां जवाबु ॾींदो। उन खां पोइ जेको आहे क्वेश्चन मूंखां कयो वियो। अच्छा, इन में मां तव्हां सां हिकिड़ो एक्सपीरियंस शेयर कंदो हलां, छो जो इंटरव्यू विंडो जे अॻियां थींदो आहे ऐं तव्हां लाइन ॿिया पार्टिसिपेंट्स लाइन में बीठा हूंदा आहिनि, यानी अॻियां कंहिंजो इंटरव्यू थिए पियो थो त उहो तव्हांखे नज़र बि ईंदो ऐं प्लस में ॿुधण में बि ईंदो त कहिड़ा कहिड़ा जेके हुन खां क्वेश्चन थियनि था। मां तव्हां सां जस्ट शेयर करणु थो चाहियां त मूंखां पहिरियां जेको हिकिड़ो हुयो बंदो, उन बंदे खां पुछियो वियो त तव्हांजो इनकम सोर्स छा आहे, त हुन ॿुधायो त मुंहिंजो इनकम सोर्स फ्लोर मिल आहे ऐं मां फ्लोर मिल जो मालिक आहियां। ऐं हुन खां पुछियो वियो त तो वटि एम्प्लॉइज़ केतिरा आहिनि, हुन चयो तक़रीबन 60 एम्प्लॉइज़ जेके आहिनि मूं वटि कमु कंदा आहिनि। अच्छा, 60 एम्प्लॉइज़ कमु कंदा आहिनि त उहे पेड आहिनि, यानी उहे पघार ते आहिनि या उहे तव्हां वटि वॉलंटियर आहिनि या कहिड़े हवाले सां, इहो क्वेश्चन कयो वियो। हुन चयो त न, उहे सभई 60 जा 60 एम्प्लॉइज़ जेके आहिनि उहे पघार ते आहिनि। अच्छा, जॾहिं 60 जा 60 एम्प्लॉइ पघार ते आहिनि त हुननि खां पुछियो वियो त तव्हांजी इनकम केतिरी आहे मंथली, ऐं जेके एम्प्लॉइज़ खे सैलरी ॾींदा आहियो उहा सैलरी केतिरी तव्हां ॾींदा आहियो। त इन में हू कॉन्फ्लिक्ट में अची वियो, जेको हुन शायदि कूड़ ॻाल्हायो हुयो त जेको आहे 60 एम्प्लॉइज़ आहिनि ऐं उहे 60 ई पघार ते आहिनि। पोइ उन में हू कॉन्फ्लिक्ट अची वियो ऐं थोरो मुंझी बि पियो ऐं हुनजो एक्यूरेट जवाबु न ॾेई सघियो ऐं जेको मूं ॾिठो त हुनजो वीज़ा रिजेक्ट थियो हुयो। अच्छा, उन खां पोइ जेको क्वेश्चन कयो वियो उहो हुयो त वाई डिड यू चूज़ अमेरिका फॉर दिस ट्रेनिंग प्रोग्राम। सो मां उन्हनि खे जवाबु इहो ॾिनो त जॾहिं खां जेको आहे प्रोफेशनल लाइफ में एंटर थिया आहियूं ऐं जेको आहे एज़ अ एंटरप्रेन्योर जेको आहे स्टोरीज़ पढ़ंदा पिया था अचूं, स्टीव जॉब्स जूं, जेफ बेज़ोस जूं, वॉरेन बफेट जूं, बिल गेट्स जूं, ऐं छो जो USA एंटरप्रेन्योर हब आहे ऐं मां उते वञी करे मां तमामु घणो जेको आहे मां एंटरप्रेन्योरशिप जे बारे में सिखंदुमि ऐं उन्हनि जी क्लोज़ लर्निंग जेका मुंहिंजी थींदी, जेके स्टोरीज़ मां हमेशह इंटरनेट ते या बुक्स में ॾिठियूं ऐं उहे मां वञी उते ॾिसण जो ऐं उन्हनि खे साम्हूं ॾिसण जो मौक़ो मिलंदो। सो मुंहिंजो जवाबु इहो हुयो ऐं इहो सॼो इंग्लिश में हुयो, मां तव्हांखे सिंधी में ॿुधायो आहे। ऐं जेको आहे छो जो जॾहिं मां उन्हनि खे एंटरप्रेन्योर हब आहे अमेरिका ऐं ॿियो मूं जो उन्हनि खे जेके एंटरप्रेन्योर्स हुया उन्हनि जा नाला खणी ॿुधाया त थोरो उहे जवाब मां सेटिस्फाइड थिया। यानी मक़सदु इहा त तव्हां जो कॉन्सेप्ट क्लियर हुजे त तव्हां छाजे लाइ था वञो अमेरिका। क्वेश्चन मूंखां थियो उहो त हू इज़ योर कॉन्टेक्ट पर्सन। हाणे जेका मुंहिंजी गारंटी ऑर्गेनाइज़ेशन हुई, फॉर एग्ज़ाम्पल जंहिं यूनिवर्सिटी में मुंहिंजी फेलोशिप थी हुई, त उन्हनि मूंखे जेको आहे पंहिंजी डिटेल्स ॾिनियूं हुयूं, डिटेल्स प्रोवाइड कयूं हुयूं। मां उन्हनि जो नालो ॿुधायो उन्हनि खे, उन्हनि जो मोबाइल नंबर ॿुधायो। उन खां पोइ वरी मूंखां नेक्स्ट क्वेश्चन कयो वियो, वेयर विल यू स्टे इन अमेरिका। मां जेको आहे एड्रेस जेका उन्हनि मूंखे प्रोवाइड कई यूनिवर्सिटी जे तरफ़ां उहा मां उन्हनि खे ॿुधाई, ऐं स्ट्रीट नंबर, हाउस नंबर, सिटी, स्टेट, इहा सॼी डिटेल जेका आहे मां यादि करे वियो ऐं उहा मां उन्हनि खे ॿुधाई। ऐं उन खां पोइ एट दी एंड जेको आहे कुझु टाइम वठंदा आहिनि ऐं टाइम वठण खां पोइ ॿिनि क़िस्म जा पेपर्स तव्हांखे मिली सघनि था। हिकिड़ो या त रेड पेपर मिली सघे थो या येलो पेपर मिली सघे थो। येलो पेपर जो मतिलबु इहो त योर वीज़ा हैव बीन अप्रूव्ड, ऐं जेको आहे जेकॾहिं रेड पेपर मिले थो त इन जो मतिलबु आहे त योर वीज़ा हैज़ बीन रिजेक्टेड फॉर टेक्निकल पर्पस। थोरो एप्लीकेशन जे बारे में ॿुधाईंदो हलां त एप्लीकेशन जेको आहे US काउंसलेट जी या US एम्बेसी जी वेबसाइट ते जेको आहे तव्हां फिल करे सघो था। ऐं जेको आहे उहा एप्लीकेशन एॾी ॾुखी कान्हे का, सफ़ा ईज़ी हुई, मां पाण फिल कई हुई। ऐं फ़ोटो जी जेका रिक्वायरमेंट हूंदी आहे उहा हुननि जी रिटन में मिलंदी आहे।
त फ़ोटू जेको आहे हेतिरी साइज़ जो हुजे, फेस जी उन में हेतिरा जेको आहे सेंटीमीटर साइज़ हुजे, ऐं जेको आहे मतिलबु सॼी फ़ोटू जी डिटेल्स हू मोकिलींदा आहिनि। या स्पेशल तव्हां वीज़ा जे लाइ फ़ोटू बि निकिरंदो आहे प्रोफेशनल फ़ोटोग्राफर वटां। इन में 2 ऑप्शन हूंदा आहिनि, या त हिकिड़ो त तव्हां जेको आहे फ़ोटू ऑनलाइन हुन सां एप्लीकेशन भरण वक़्तु तव्हां सॉफ्ट कॉपी में जमा कराए छॾियो। जे तव्हां उहो जो फ़ोटू तव्हां नथा कढी सघो, तव्हांखे प्रोफेशनल खां फ़ोटू कढाइणो आहे, त उहो फ़ोटू तव्हां प्रोफेशनल खां कढाए हार्ड कॉपी में 2 कॉपीज़ हुन जो तव्हां खणी वेंदो जेॾीमहिल तव्हांजो इंटरव्यू थींदो। इंटरव्यू सां गॾु तव्हांजा ॿिया रिक्वायरमेंट्स जेके डॉक्यूमेंट्स थींदा रिक्वायर्ड, तव्हांजी बैंक स्टेटमेंट थींदी, तव्हांजी रिज़्यूम थींदी, तव्हांजा एजुकेशनल डॉक्यूमेंट्स थींदा, ऐं तव्हांजो पासपोर्ट इम्पॉर्टेंट आहे। जेकॾहिं इहो पासपोर्ट तव्हांजो सेकंड आहे, थर्ड आहे ऐं रिन्यू करायो आहे, त प्रीवियस पासपोर्ट बि तव्हां पाण सां गॾु रखंदो। ऐं जेको आहे ओनरशिप डॉक्यूमेंट तव्हां ॾेखारींदो। फॉर एग्ज़ाम्पल तव्हांजो जेको बिज़नेस आहे या जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे, तव्हांजी ऑर्गेनाइज़ेशन आहे कंहिं ॿिए कंहिंजी ओनरशिप डॉक्यूमेंट तव्हां पाण वटि रखंदो। मतिलबु इहे बेसिक रिक्वायर्ड डॉक्यूमेंट्स हुया जेके मां पाण सां गॾु खणी वियो हुयुमि। ऐं हुननि मूंखां कुझु डॉक्यूमेंट वरिता, कुझु घुरिया ऐं कुझु हुननि मूंखां घुरिया ई न। सो मक़सदु हू डिपेंड करे थो सिचुएशन ते, त हू जेको आहे केॾी महिल बि तव्हां खां घुरी सघनि था, ऐं उहो तव्हां पाण वटि खणी वञो त बहितरु आहे। थोरो मां तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं टाइम तव्हांखे मिले थो सुबुह जा 10, त तव्हांखे घटि में घटि हुते 9 बजे गेट ते पुॼणो आहे, छो जो सिक्योरिटी प्रोसेस एतिरो आहे, उनखे पुॼंदे तव्हांखे 1 कलाक लॻी वेंदो। सो आई होप ही जेका नॉलेज आहे जेका मूं वटि उहा मां शेयर कई आहे तव्हां सां, ऐं हीअ सॼी नॉलेज मुंहिंजे पंहिंजे एक्सपीरियंस बेस्ड आहे। मक़सदु हिन में का तब्दीली बि अची सघे थी, का चेंजिंग बि अची सघे थी, के सुवाल डिफरेंट बि थी सघनि था, बट हीअ जेके बि हुयो हीअ सॼो जेको मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस रहियो हीअ सॼो उन हवाले सां आहे। पंहिंजो फीडबैक ज़रूरु शेयर कंदो, ऐं सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे, ऐं मुंहिंजे चैनल खे प्रमोट करण में मुंहिंजी मदद कयो। तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच। अल्लाह हाफ़िज़।